अस्सलाम वालेकुम दोस्तों, जी त मां आहियां इमामदीन आरबाणी। तव्हीं ॾिसी रहिया मुंहिंजो यूट्यूब चैनल ऐं फेसबुक पेज इमामदीन सिंध। काफ़ी टाइम खां बाद में कम बैक कयो आहे पंहिंजे व्लॉग्स में। मां चयो अॼु काफ़ी टाइम थी चुको आहे, दोस्त बि परेशान हूंदा, उन्हनि खे थोरो घणो जेका त पंहिंजो जेका त यूट्यूब ते टाइम ॾियूं ऐं दोस्तनि सां जेका त ॻाल्हियूं शेयर कयूं कुझु। त असां काफ़ी बाद खां पोइ आया आहियूं वरी यूट्यूब ते कम बैक कई आहे। त हाणे इवनिंग जो टाइम आहे, तक़रीबन बैक साइड में तव्हांखे टावर नज़र ईंदो हूंदो। त मां टावर जी फ्रंट साइड जेको आहे त वेही करे तव्हांजे लाइ व्लॉग तयारु कयां पियो ऐं सोचियुमि त इवनिंग जो टाइम आहे त दोस्तनि सां थोरा घणा ॻोठ जा बि जेके व्यू आहिनि उहे शेयर कयूं। ऐं काफ़ी ॾींहं थी चुका आहिनि व्लॉग अपलोड न कयो आहे, त अॼु थोरो घणो व्लॉग अपलोड कयूं त बहितरु आहे। ऐं इन जे करे उमेदु आहे त अॼोको जेको व्लॉग आहे उहो तव्हांखे पसंदि ईंदो। ऐं कमेंट्स बॉक्स में पंहिंजी राय बि लाज़मी ॾींदा कयो, तव्हां दोस्तनि जी महिरबानी थींदी। ऐं थोरा घणा तव्हां जेके आहिनि त ॻोठ जा व्यू चेक कयो, इवनिंग वारी शिफ्ट जा चेक कयो दोस्तों। ही पंहिंजी जेको आहे त विलेज आहे जंहिंजी इवनिंग टाइम आहे। साम्हूं सिज बि जेको आहे त लास्ट जेको आहे त पंहिंजी पोज़ीशन में आहे ऐं साम्हूं वारो ॿियो ॻोठु ऐं हीउ पंहिंजो ॻोठु आहे साम्हूं। ऐं कम जी कटाई वग़ैरह थी चुकी आहे त हाणे बसि खोरी रहियल आहे। इंशाल्लाह इनखे बाहि वग़ैरह ॾेई पोइ पंहिंजो जेको आहे त कमु वर्क इन ते स्टार्ट। ऐं साम्हूं जेको आहे त कम ते ट्राली वञे पई लोड। चल मुंहिंजे दोस्तनि खे थोरी घणी ज़ूम करे ॾेखारियां। हीअ असांजी सिंपल मोबाइल आहे, असां उन ते जेको आहे ज़ूमिंग करे तव्हांखे ॾेखारियूं था। असां वटि आईफोन वग़ैरह न आहे। ऐं साम्हूं उनजे अॻो जेको आहे रक्शो अची चुको आहे, जंबो रक्शो जंहिंखे चयो वेंदो आहे, उहो उनखे क्रॉस करे पियो। अॼोको व्लॉग असांजो तव्हांखे केतिरी हद ताईं पसंदि आयो, पंहिंजी दोस्तों कमेंट्स बॉक्स में राय लाज़मी ॾींदा। अॼोको जेको व्लॉग आहे उहो नॉर्मल व्लॉग तव्हांजे लाइ पेश कयोसीं। उमेदु आहे तव्हांखे पसंदि आयो हूंदो ऐं मूंखे ॾींदा इजाज़त। साथ सलामत, सिंध सलामत। अल्लाह हाफ़िज़ दोस्तों, वरी नए व्लॉग सां गॾु इंशाल्लाह हाज़िर थींदासीं जल्द खां जल्द।